नाज़रीन, डिप्टी कमिश्नर कशमोर मुनवर अली मिठियाणी जी सदारत हेठ प्राइस कंट्रोल कमेटी की गजाणी थी, जैमें कशमोर ज़िले के रोज़मर्रा के इस्तेमाल थींदड़ शयुनि जा अघ मुक़रर किया विया। उन मौके ते डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठियाणी दुकानदारनि वापारियुनि खे हिदायत कई त रोज़ इस्तेमाल थींदड़ शयुनि जी मुक़रर थियल अघनि जी लिस्ट मुनासिब जाइ ते लॻाइनि ऐं उन मुताबिक़ शयूं विकिणनि। रोज़मर्रा जूं शयूं ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। डिप्टी कमिश्नर कशमोर मुनवर अली मिठियाणी असिस्टेंट कमिश्नरनि ऐं मुख़्तियारकारनि खे हिदायत कई त हू पंहिंजे तहलकनि में रेट चेक करण लाइ मार्केटनि जा ओचिता दौरा कनि ऐं वधीक मुनाफ़ो वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जॾहिं त सब्जियुनि ऐं मेवनि जा अघ रोज़ाने जे बुनियाद ते वापारियुनि सां गॾिजी मुख़्तियारकार लागू करण जा पाबंद हूंदा। उन मौके ते प्राइस कंट्रोल कमेटी मेंबरनि, ज़िले जे वापारियुनि, ज़िले सां लाॻापियल ऑफिसरनि, असिस्टेंट कमिश्नर, ज़िले जे मिड़नी वापारियुनि शिरकत कई। गॾिजाणी में इहो फ़ैसिलो कयो त सरकारी रेट ते मुक़रर अघ विकिरो कया वञनि, ॿी सूरत में संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी।